सिंध यूनाइटेड पार्टी के चेयरमैन सैयद जलाल मोहम्मद शाह चयो आहे त सिंध समेत जामशोरे ज़िले जा रवासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। मैदनी वसीलनि सां मालामाल धरती जे वारसनि खे नंढड़को छॾियो वियो आहे। बरसाति जी तबाहियुनि बावजूदि चूंडियल नुमाइंदा मुतासिरनि जी वायर करण बदिरां रुगो फोटो सेशन में मसरूफ़ आहिनि। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में सियासी समाजी अॻवान रेस हाजी सिकंदर चांडियो पारां ॾिनल अॼाणे वारे तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। सैयद जलाल मोहम्मद शाह वधीक चयो त चूंडियल नुमाइंदा बरसाति मुतासिरनि जी वायर करण जे नाले ते पंहिंजा बब भरण जी कोशिश में आहिनि, पर सिंध जो अवाम हाणे खेनि सुञाणे चुको आहे। संदनि अहिड़ी साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर शोरे जो चवणु हो त जामशोरे ज़िले जो अवाम भोतार के निज़ाम मां बेदार थी चुको आहे। 40 सालनि खां इक़्तिदार में रहंदड़ वॾेरनि अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण बदिरां खान जीअण जो हक़ बि खसे वरितो आहे। इहो ई सबबु आहे जो हाणे चूंडियल नुमाइंदनि खे दौरनि दौरान अवामी मज़ाहम जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। मकानी चूंडनि में अवाम भोतार के निज़ाम खे मुकमल तौर ते रद्द कंदो। जामशोरो इत्तेहाद अॻवान मलक चंगेज़ ख़ान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध समेत कोस्तान जा माण्हू बरसाति सबबि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। असां पंहिंजे वसार सिंधनि मदद करे रहिया आहियूं, पर अफ़सोस जो चूंडियल नुमाइंदा हिन वक़्त ताईं गुम आहिनि। हू रुगो पंहिंजे सुञाणप वारनि माण्हुनि जा चकर लॻाए फ़ोटो सेशन में मसरूफ़ आहिनि, पर हक़ीक़ी बरसाति मुतासिर वायर जा मुंतज़र आहिनि। बरसाति मुतासिरनि जी वायर लाइ तकिड़ा क़दम खयां वञनि। इन मौक़े ते सियासी समाजी शख़्सियत शेख अब्दुल्ला कोस्तानी, रेस हाजी सिकंदर चांडियो, हाफ़िज़ बख़्शल सहिड़ो, दीदा चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।